अचो त दुनिया जी पहिरीं फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। मोटण खां अॻे मरां मोटी मरां ममा लुछी लालण लाइ पवंदसि शाल पेर ते, पिरीअ पोयां न वञा या थोरो अॻिते हली शिकस्त खाई मोटी अचां, इन खां अॻु मां मरी वञा त बहितर। मोटी अचण खां अॻु मरां मोटी मरंदसि त भलो न थींदो। ॿिन्ही सूरतुनि में जॾहिं मरणो आहे त मोटी शिकस्त खाई मरण खां बहितर आहे मोटण खां अॻे मरी वञा, जिदोजहद में मरी वञा। लुछी तड़पी पंधु करे ड्रोड़ूं ॾेई शाल मां पुनूअ जे पेर जे निशान ते पहुचां ऐं ज़रूरु मां पहुचंदसि।